ॾिसण में अचे पियो त जेको माइशी फ्रंट आहे उते खोड़ हाकाई ख़बरूं ॿुधण में अचनि पियूं। जेके इंटरनेशनल एजेंसीज़ आहिनि उन्हनि रेटिंग एजेंसीज़ पारां बि पाकिस्तान जी जेका माशी सूरत हाल आहे उन हवाले सां सुठियूं ख़बरूं साम्हूं आयूं आहिनि। दोस्त मुल्कनि खां पैसा अचणा हुजनि या डॉलर जे या रुपए जे अघ में मुस्तहकम जेको मामिलो आहे, जेको इस्तेकाम अचण वारो मामिलो आहे, उन फ्रंट ते ॾिसूं था त असांखे मुख़्तलिफ़ सही पॉज़िटिव ख़बरूं साम्हूं अचनि पियूं। पर ॿिए पासे जॾहिं असां सियासी फ्रंट ते नज़र विझूं था त सियासी फ्रंट ते बदस्तूर हलचल बरक़रार आहे ऐं चूंडनि खां अॻु अवां सभिनी खे ख़बर आहे त जेको जोड़ तोड़ या सियासी सफ़बंदी वारो माहौल हुजे थो उहो रिवायती माहौल हुजे थो ऐं हर चूंडनि खां अॻु उहा सूरत हाल असांखे नज़र ईंदी रहंदी आहे। पर न भेरे सूरत हाल कुझु ईअं आहे त जेके हुकूमत अंदरि वेठल पार्टीज़ आहिनि, यानी जेके हुकूमती इतिहाद में शामिल पार्टीज़ आहिनि, उहे हिन वक़्तु हिकु अहम पोज़ीशन में नज़र अचनि थियूं ऐं रुगो हुकूमत में वेठल हुकूमती इतिहाद में शामिल पार्टीज़ नज़र अचनि पियूं जेके इलेक्शन मुहिम बि पंहिंजी शुरू करे चुकियूं आहिनि या ईंदड़ इलेक्शन जे हवाले सां जेके मामला थियणा आहिनि उन्हनि में उनजो तमामु घणो अहम किरदारु आहे। अॼु असीं ओवरऑल जेको फोकस कंदासीं आम चूंडुनि ते कंदासीं। मुतालबा साम्हूं अचनि पिया, हर फ्रंट ते इहो सियासी बहस शुरू थी चुको आहे त हे चूंडूं आख़िर कॾहिं थींदियूं। इन शइ जी बि तव्हांखे ज़रूरु सुधा आहे नाज़रीन त जेकॾहिं जेको मुक़ररु मुद्दो आहे असेंबलियुनि जे पूरो थियण जो, उन खां जेकॾहिं हिकु ॾींहुं अॻु बि जेकॾहिं असेंबलियूं तहलील कयूं वञनि थियूं त पोइ उन सूरत में 90 ॾींहं मिली वेंदा हिन हुकूमत खे इलेक्शन लाइ, यानी 3 महीना। ऐं अगरि जेको मुक़ररु मुद्दो आहे उन मुद्दे खां हिकु ॾींहुं बाद बि या उन ॾींहं ते जेकॾहिं नाज़रीन ही असेंबलियूं टोड़ियूं वञनि थियूं त उन सूरत में 60 ॾींहंनि जो पीरियड मिलंदो। पर हिन वक़्तु जेका सूरत हाल ठहे पई, कुझु इशारा बि साम्हूं अचनि पिया, इहे बि इतला साम्हूं अचनि पिया त मियां साहब तमामु घणा एक्टिव थिया आहिनि ऐं हुननि बि पिणु इहो इशारो ॾिनो आहे त नवंबर में हे चूंडूं थी सघनि थियूं। उन खां अॻु जेकॾहिं हू वतन ईंदा ऐं इलेक्शन कैंपेन थोरे ॿियनि मामलनि में हू हिसो वठंदा, जेल वञण लाइ बि हू तयारु आहिनि जेकॾहिं उन्हनि खे कहिड़ी सूरत हाल जो मुंहुं ॾिसणो पियो। त उन हवाले सां जेका हालतूं वञनि पियूं नवंबर ॾांहुं वधीक माहौल जुड़ंदे नज़र अचे पियो। कल्ह ख्वाजा आसिफ़ साहब बि इहा ज़िक्र कई आहे त अक्टूबर में तमामु घणी गर्मी थिए थी, इन करे जेको नवंबर वारो महीनो आहे उहो चूंडनि जे हवाले सां सुठो साबित थी सघे थो। हीउ माहौल कीअं जुड़े पियो, कहिड़ी रीति जेका उन में शेयरिंग हूंदी, जेका अलाइनमेंट हूंदी, उहा कीअं हूंदी, कहिड़ी पार्टी किथे बीठल आहे, कहिड़ी पार्टी छा आसरो करे पई आम चूंडनि जे हवाले सां। अॼु प्रोग्राम में त गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदसि। कराची स्टूडियो में मूंखे जॉइन कयो आहे MQ पाकिस्तान जा सीनियर अॻवान आहिनि शबीर कायम ख़ानी साहब, मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि कराची स्टूडियो में। उनखां सवाइ नाज़रीन फयाज़ बुट साहब आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां जो तालुक़ु आहे, सीनियर अॻवान आहिनि, वीडियो लिंक ते ज़रिए अॼु के प्रोग्राम मूंसां गॾु शरीक आहिनि। असलम गौरी साहब आहिनि, JUI सां सीनियर अॻवान आहिनि नाज़रीन, मूंसां गॾु मौजूदु आहिनि वीडियो लिंक ते अॼु के प्रोग्राम में। ऐं मियां अज़ीम साहब मुस्लिम लीग नून जा सीनियर अॻवान मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए ई अॼु के प्रोग्राम में शरीक आहिनि। ऐं सभिनी खे भली कार चवां थी हिन प्रोग्राम में। सभिनी जी इजाज़त सां आगाज़ कयूं था असां असलम गौरी साहब खां। अवां बि कल्ह ॿुधो हूंदो शबीर साहब, तमामु घणी ख़बरूं साम्हूं आयूं पे, मियां साहब ऐं शहबाज शरीफ साहब के विच में मुलाकात थी है। असलम साहब, क्या अपडेट्स हैं, कुछ आप शेयर करेंगे हमारे साथ कि जो तहफ़्फ़ुज़ात थे, जो खदशात थे, गो के हमने देखा कि हुकूमत बारहा ये कहती रही, वो पीपल्स पार्टी हो या मुस्लिम लीग नून हो, वो ये कहते हुए दिखाई दिए कि ऐसा कोई फैसला ही नहीं हुआ, तो तहफ़्फ़ुज़ात या गिला वो समझ से बाहर है। बहरहाल उस पर एक स्टेप फौरी लिया गया, ये भी कुछ इतलात सामने आई कि मदऊ किया गया है मौलाना साहब को दुबई में मियां साहब की जानिब से, और फिर शहबाज शरीफ साहब की मुलाकात भी कल हुई। उसका क्या है, वो तहफ़्फ़ुज़ात जो थे वो दूर हो चुके, फिर इलेक्शन के हवाले से ज़रूर कल कोई बात हुई होगी, वो भी अगर आप शेयर करना चाहें। बहुत शुक्रिया, आपने हमें ये दिया, अपना प्रोग्राम में दिया। असल में बात यह है कि वो हमारे जो तहफ़्फ़ुज़ात थे वो इस हद तक थे कि PDM का, मुस्लिम लीग नून जो है PDM का एक हिस्सा है और बड़ी पार्टी है PDM, और सेक्रेटरी जनरल PDM जो है वो नून से शायद खान अब्बासी साहब, और वो इस मौलाना फजल साहब से पहले हर छोटी बड़ी बात पे कोई ना कोई मशवरा होता था। लेकिन ये जो दुबई में जो कुछ हुआ, मियां साहब बाकायदा वहाँ से तशरीफ लाए और फिर यहाँ से जरदारी साहब उनके साथ जाके वहाँ गए, फिर उधर से मरियम बीबी की तशरीफ ले गई, और फिर उसके बाद इनके मुज़ाकरात के 2 दौर हुए या 3 दौर हुए, और जब बात TV पे मीडिया पे आई, चूँकि मौलाना फजल साहब PDM के सरबराह है, तो PDM की दीगर पार्टियों ने मौलाना साहब के राब्ते किए। उन्होंने कहा कि भाई क्या हो रहा है, PDM को एतमाद में क्यों नहीं दिया जा रहा, या हम तहरीक में तो हम आपके साथ थे,
3 साढ़े 3 साल तक हम आपके साथ रहे हैं हर किस्म की तारीफ में, तो अब जब ये लम्हा आया तो ऐसा क्यों है? तो जिस पे मौलाना साहब तो फिलहाल बात करते थे कि प्राइम मिनिस्टर से उनकी पहले से तय थी और ट्यूसडे की तय की आई थी आज की। लेकिन ये कि वो परसों कुछ सहाफ़ियों से, कुछ सहाफ़ी दोस्त होते हैं, वो आ जाते बैठते, बाकायदा कोई वो प्रेस कॉन्फ्रेंस नहीं थी उनकी किसी किस्म की भी, और ना उन्होंने बाकायदा मीडिया को कोई दावत दी थी। कुछ अब सहाफ़ी आए थे और उनके साथ बैठे गपशप में उन्होंने 2-4 सवाल किए, तो जिस पर उन्होंने कुछ जवाब दिए हैं। जिसमें उन्होंने एक सवाल ये किया कि आप दुबई में क्या हुआ और आप दुबई क्यों नहीं गए? तो उन्होंने उस पर कहा कि मुझे इस पर मेरे जहन में भी ये एक सवाल है, तो मुझे इस सिलसिले में उन्होंने क्यों एतमाद में नहीं लिया कि ये क्या हो रहा है। बस इस मुख्तसर सी बात से फिर वो बात से बतंगड़ बना और बात कहाँ से कहाँ पहुँची। और मैं समझता हूँ कि ये बात तो उनकी दुरुस्त है, ये होना भी चाहिए था, उनको एतमाद में लेना भी चाहिए था मौलाना साहब को, लेकिन ये कि इतनी बड़ी बात नहीं थी जितनी मीडिया पे इसको बना दिया गया। ठीक, तो कल फिर जो तहफ़्फ़ुज़ात है, आपने कहा इतनी बड़ी बात नहीं थी, लेकिन जो उनको फील हुआ वो ख़त्म हो गए तहफ़्फ़ुज़ात। ये समझा जाए कि कल की जो मुलाकात रही इसके बाद खदशात ख़त्म हो गए। कुछ ऐसी इतलात भी थी कि मदऊ किया गया है मौलाना साहब को मियाँ नवाज शरीफ साहब की जानिब से दुबई में, उसकी आप तो कुछ तस्दीक करेंगे? मेरा ख्याल इतनी बात नहीं है कि मौलाना साहब जाएंगे वहाँ पर और उसकी बात करेंगे। मियाँ साहब और मौलाना साहब के दरमियान में राब्ता रहता है। पूरी तहरीक के दौरान मैं भी इजलासों में, PDM के मरकज़ी इजलासों में बैठता रहा हूँ। मौलाना साहब ऑनलाइन बैठे थे, वीडियो मिलते जैसे आज हम बैठे हुए हैं, तो ये अच्छी बात नहीं है कि किसी बात को उनके वहाँ जाया जाए और जाके बात की जाए। मेरा ख्याल जो चीज़ें होंगी शहबाज शरीफ उसमें कुछ चीज़ें वाज़ेह होंगी नहीं, इसलिए मैं समझता हूँ कि ज़्यादा इसमें हम नहीं फोकस कर रहे, इसलिए कि आज इलेक्शन भी आ रहा है और तहफ़्फ़ुज़ात तो इसलिए भी होते हैं कि जो लोग साथ देते हैं, कुर्बानियाँ देते हैं, 3 साल की कुर्बानियों से हमने एक ऐसे शख्स को इक़्तिदार से हराया जो कहता था कि 15 से 20 साल मेरे बच्चे हैं, जो अदलिया में भी लोग ला चुका था, असलम साहब गुफ्तगू आपके साथ जारी रखते हैं, बाकी पैनलिस्ट के साथ भी गुफ्तगू जारी रखेंगे। मुख्तसर सा ब्रेक मुझे लेना है, आज ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वापस अचूं था, गुफ्तगू के था कहीं कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में एक भेरो ॿीहर तव्हांखे भलीकार त चऊं। छा अलाइनमेंट थिए पई, चूंडनि खां जेको माहौल जुड़े पियो उनमें सफ़बंदी जोड़ तोड़ कहिड़े मरहले में दाख़िल थी आहे, केरु किथे स्टैंड करे वियो, उन ते गुफ्तगू असांजी जारी आहे। असलम गौरी साहब जो मौक़िफ़ मां ॿुधो। शबीर साहब अवां वटि ईंदसि, अवां कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल अवां जे आॾो आहे? काल्ह ताईं इहो ख़दशो हो या शिकायत हुई जई आहे कि जेके वॾियूं पार्टियूं आहिनि वॾनि फ़ैसिलनि वठण वक़्तु एतमाद में ई नथियूं वठनि। अवां जी पार्टी बि हुकूमत इत्तेहाद में शामिल आहे। ही मशावरतूं जेके थियनि पियूं, मामला किथे बीठल आहे MQM पाकिस्तान, ऐं अवां खे कंहिं लेवल ते वरितो वञे पियो ऑन बोर्ड? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾिसो, ऑन बोर्ड जी जेका ॻाल्हि आहे त असीं त पंहिंजो जेको कमु आहे पार्टी जो कयूं पिया, ऐं असां इलेक्शन जी तयारी बिल्कुलु भरपूर तरीक़े सां कयूं पिया, ऐं डेली जी बुनियाद ते असीं आवाम सां राब्ते में आहियूं, असांजी मीटिंगूं हलनि पियूं, ऐं ईअं बि MQM हमेशह आवाम जे विच में ई हूंदी आहे, हमेशह तयारी हूंदी आहे उनजी। पर्टिकुलरली जॾहिं अनाउंस थींदो आहे इलेक्शन या इलेक्शन जो शेड्यूल अची वेंदो आहे तॾहिं MQM न निकिरंदी आहे। MQM हमेशह कंहिं न कंहिं शक्ल में आवाम जे विच में ई हूंदी आहे। त असां त बिल्कुलु तयारु आहियूं इलेक्शन जे लाइ। उहो भले इलेक्शन ज़ाहिर हाणे हिन जो मुदो पूरो थिए पियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका हुकूमत करे पई 15 सालनि खां सिंध मां, त उहो हाणे तव्हां सवाल पुछंदो त मां ॿुधाईंदुसि छा पीपल्स पार्टी जी छा परफॉर्मेंस हिते रही आहे 15 सालनि मां, छा डिलीवर कयो आहे 15 सालनि में। जेका आवाम पीपल्स पार्टी चए पई त सिंध त छा हिन भेरे त वज़ीर आज़म बिलावल साहब खे ॾिसनि पिया, पीपल्स पार्टी पूरो उम्मीद आहे त पूरे मुल्क मां असांजी पार्टी हाणे हूंदी। बसि उहो त पीपल्स पार्टी सोचे पई न हाणे कहिड़ी परफॉर्मेंस आहे उहा वधीक। मां उन्हनि ते छा ॻाल्हायां, कहिड़ो बि तव्हां ॾिसी वठो कि जेतिरा बि इशूज़ आहिनि 15 साल त ज़रूरु पाकिस्तान पीपल्स पार्टी पूरा कया आहिनि, जंहिं मां 15 सालनि मां वफ़ाक़ मां बि पीपल्स पार्टी रही आहे, ऐं सूबे में त मुसलसल 2008 खां वठी 2008 खां 13 खां वठी 18, 2018 खां वठी 2023, त हीअ 15 साल इहो पूरो मुद्दो हिननि खे मिलियो आहे। हीअं कोन्हे असेंबली बि डिज़ोल्व विच में न थी आहे, पर सिंध जी आवाम तव्हां ॾिसो न, मां हाणे छा चवां तव्हांखे प्रोग्राम में वेही सिंध जा जेका शहरी इलाइक़ा आहिनि हू त ईअं तबाह थी विया आहिनि।
पर सिंध जे जेका ॻोठ आहिनि, सिंध जे जेका बारड़ी वारा इलाइक़ा आहिनि जिते वोट मिले थो पाकिस्तानी पीपल्स पार्टी वारनि खे, हुते बि हाल कोई सुठो थोरी आहे। तव्हां लाड़काना जो हॉस्पिटल तव्हां ॾिसी वठो, ॿिया जेका हॉस्पिटल मां कहिड़े कहिड़े शइ जो तव्हांखे नालो ॿुधायां। हा, कुझु कमु कया हूंदा सारनि जहिड़ा आहिनि, उहो असां बिल्कुलु इहो कोन था चऊं। ऐं NSCVD जे हवाले सां जेका कमु कया आहिनि उहो ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे, पर जेतिरो करणु घुरिजे 15 सालनि मां उहो पीपल्स पार्टी न कयो आहे। पीपल्स पार्टी खे एतिरा खोड़ सारा पैसा मिलिया आहिनि 15 साल में। अगर तव्हां हिसाब वठो तो चाहे वो एजुकेशन तव्हां प्रायोरिटी ॾियणी आहे न एजुकेशन खे। ॼणो माण्हू जॾहिं तइलीम ई न हूंदी तो अॻिते क़ौम कीअं वधंदी। सिंध जी तव्हां ॾिसो, सिंध जा ॻोठ जेका आहिनि ऐं हिते ॿार जेका आहिनि पेरनि में जुती न आहे, खाइण जे लाइ अटो कोन आहे, स्कूल आहिनि पर बिल्डिंगूं ठहियल आहिनि, वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं ठहियल आहिनि, उते फर्नीचर कोन आहे, फर्नीचर आहे त उस्ताद कोन आहिनि, उस्ताद आहे त वरी दर कोन आहिनि। मतलब हिकिड़े अजीब मज़ाक़ आहे त अहिड़ा हज़ार 3-4 हज़ार अरब रुपया ख़र्च कया आहिनि तालीम खाते मां। तो सिंध जो निज़ाम तो बेकार आहे। अहिड़े नमूने सां तव्हां सिहत जो निज़ाम ॾिसी वठो, तव्हां आपाशी जो निज़ाम ॾिसी वठो। पोइ ही एतिरा पुरउमीद कीअं आहिनि, ही जेको कॉन्फिडेंस नज़र अचे पियो। ऐं हाणे त असीं ॾिसूं था त मथे इताद में वेठल आहिनि, सूबाई हुकूमत वटि न आहे, शहरी हुकूमत बि हाणे पीपल्स पार्टी वटि आहे। हिन जी ॻाल्हि हीअ आहे त शहरी हुकूमत कीअं आहे उहो तव्हांखे बि ख़बर आहे त MQM त बाइकाट कयो। MQM वॾी हिकिड़ी पार्टी आहे, हुन शहर जी कराची हैदराबाद तव्हांखे यादि हूंदो 1988 में हिन ॿिन्ही शहरनि मां अनअपोज़ यानी बिना मुक़ाबला मेयर ऐं डिप्टी मेयर मुंतख़ब थिया हुआ। हुन खां पोइ बि नाज़िम ज़ाहिर MQM जा ई हूंदा हुआ, पर हिन भेरे बाइकाट कयो MQM। हुनजे बिहाइंड रीज़न आहिनि छाजे करे हुननि बाइकाट कयो आहे, त उहो असांजो एतिराज़ु इहो आहे त तव्हां जेका आदमशुमारी आहे उहो सॼे पाकिस्तान जी, पर्टिकुलर असां कराची जी ॻाल्हि कोन था कयूं, असां तो सिंध जी बि ॻाल्हि कयूं था। सिंध कराची दारुल ख़िलाफ़ा आहे सिंध जो। असां चाहियूं था लाड़काना हुजे, ख़ैरपुर हुजे, बदीन हुजे, उमरकोट हुजे, चाहे कराची हुजे, हैदराबाद हुजे, सभु सिंध जा पार्ट आहिनि, सिंध जा शहर आहिनि। तव्हां आदमशुमारी सही नमूने सां हिन जी कई वञे। हुन खां पोइ जेका तकबंदी आहे उहो बि जेको विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन वो तव्हां तकबंदी करायो, पोइ इलेक्शन में अची वञो जे पार्टी आवाम जेके इलेक्ट करे। पर सियासी तौर ते तव्हां विहारे रेवेन्यू डिपार्टमेंट के या मनपसंद इलेक्शन कमीशन वारनि खे विहारे तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां ज़बान जी बुनियाद ते, वोटनि जी बुनियाद ते अगर तव्हां तकबंदी कंदा त इहो इलेक्शन थोरी आहे। अॻियां बि वधूं था ऐं रिस्पॉन्स हिन ते वठंदासीं असीं फयाज़ बुट साहिब खां, मियां अज़ीम साहिब असां सां गॾनि। पर हिकिड़ो सवाल अव्हांजी जेका अव्हां जवाबु ॾिनो त पोइ हाणे इतिहाद में शामिल आहियो ऐं मूंखे यादि आहे, ज़रूरु सभिनी खे यादि हूंदो त ख़ुदि वज़ीर आज़म साहिबु ज़ामिन बणिया हुआ जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं MQM खे वेझो आणियो। त हाणे तव्हां इतिहाद में बि शामिल हुई, खोड़ मामरा, तहफ़ुज़ात, ख़दशा, जीअं असलम गौरी साहब ॿुधायो त असांजा त ख़दशा ख़तमु थी विया। फौरी तौर वज़ीर आज़म साहिबु आयो, मौलाना साहिब सां मिलण, मथे बि इहे थिया मामरा। हीअ अव्हां जेका सूरत हाल ॿुधायो पिया, इन ते बि को नोटिस वोटिस वरितो वियो आहे, ॻाल्हि मथे ताईं पहुचे पई? ॻाल्हि इहा ॾिसो, ही बिल्कुलु एग्रीमेंट थियो, ज़ाहिर सभई आया हुआ हुते। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी साहिबु जेको पार्टी जो कन्वीनर बि आहे, MNA बि आहे, हुनजी जेको फेडरलाइज हुनजी जाइ ते सभु गॾिजी आया हुआ। बिलाल भुट्टो साहिब बि मौजूदु हो, बाक़ाइदा एग्रीमेंट जिन में सही आहिनि, गवाह आहिनि, मौलाना साहिब बि आहे। पर कुछ ख़दशात असांखे आहिनि, कुछ शिकायतूं असांखे आहिनि जो हमेशह MQM जमहूरी अंदाज़ में प्रेस कॉन्फ्रेंस जे ज़रिए पंहिंजे ऐवान में ॿुधाईंदी रहंदी है, पर मसला काफ़ी आहिनि जेका हल न थिया आहिनि। पोइ मजबूरी कहिड़ी आहे MQM जे इतिहाद में शामिल रहण जी? मजबूरी आहे त हाणे ॾिसो वक़्तु केतिरो बचियो आहे। असीं नथा चऊं पाकिस्तान अॻे ई तव्हां पाण जेका शुरू मां ॻाल्हि कई, पाकिस्तान ज़ाहिर हिकिड़ो बहरान जो शिकार आहे, मुआशी तौर जो पाकिस्तान बहरान आहे, सियासी बि बहरान आहे। असीं नथा चाहियूं त को अहिड़ो अमल थी वञे जंहिंसां पाकिस्तान खे सालिमियत खे या जमहूरियत खे को नुक़सानु रसे। हिन जे करे असां बाक़ाइदा तौर ते जेका असांजी शिकायत आहे उहा ज़रूरु असां वजह हूंदी आहे, उहा असीं कंदा रहंदा आहियूं। वज़ीर आज़म सां बि कंदा रहंदा आहियूं। असांजा जॾहिं मीटिंग थींदी आहे ऐं कुझु मसला हल बि थिया आहिनि, बाक़ी हाणे त वक़्तु ई केतिरो बचियो आहे। त इंशाअल्लाह जेका इलेक्शन ईंदा त उहो ॾिसी वठंदो। बाक़ी तव्हां ॻाल्हि जेका कई हींअर कराची हैदराबाद में वीचारे पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, वो तो MQM बाइकाट कयो तॾहिं हुकूमत मिली आहे। ऐं हितां ॾिसो नंबर त घणा कंहिंजा हुआ, नंबर अगरि PTI जेको इताद कयो हुयो जमात इस्लामी सां, नंबर त घणा हुननि जा आहिनि। पोइ कीअं माने पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मेयर अची वियो? इहो कॾहिं वधीक ज़ाहिर हिनखे वधीक टाइम खपे मूंखे ॻाल्हाइण जे लाइ, मां नथो चाहियां त फयाज़ साहब खां थोरो जवाबु वठूं। फयाज़ साहब, ही कहिड़ा मामरा आहिनि? असलम गौरी साहब खे मां ॿुधो, शबीर साहब चवंदा वॾियूं पार्टियूं पाण में वेही करे हुकूमत इतिहाद जो हिसो आहिनि, वॾा फ़ैसिला वठनि थियूं, कंहिंखे यादि नथियूं कनि, कंहिंजे ख़दशनि खे, कंहिंसां कयल मुआदे खे बि यादि नथियूं करनि। हीअ कीअं हलंदो अव्हांजो इतिहाद अॻियां?
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी तव्हांजी, मूंखे तव्हां इलाही वरितो आहे। बिल्कुलु मां दोस्तनि जा तजुर्बा ॿुधां पियो। पहिरियां गोरी साहिब जो, वरी असांजे MQM जे पंहिंजे भाउ जो ॿुधो पिया। वॾियूं पार्टियूं हूंदियूं आहिनि, ज़ाहिर आहे वड़वड़ जी काठी आहे, का वॾी पार्टी आहे, का नंढी पार्टी आहे, PDM जो सभु हिसो आहिनि, पर पीपल पार्टी खां सवाइ बाक़ी सभु हिसो आहिनि। पीपल पार्टी 2 साल खां ॿाहिरि आहे। ॻाल्हियूं ॿुधूं पिया हिननि जी। ज़ाहिर आहे हिनखे तहफ़ुज़ात हूंदा, वरी क़यादत उन्हनि जा तहफ़ुज़ात दूर बि कंदी आहे। जीअं मौलाना साहिबु कल मिलियो हुयो शहबाज़ शरीफ़ सां, त उन खां पोइ उहो राज़ी थी वियो। जेके MQM खे बि के तहफ़ुज़ात आहिनि, उहो बि मथे उन्हनि जा नुमाइंदा वेठा आहिनि फेडरल कैबिनेट में, उहे उन्हनि सां ॻाल्हाए सघनि था, तहफ़ुज़ात दूर करे सघनि था। जेसीं ताईं इलेक्शन में सभु पार्टियूं मुतफ़िक़ न थींदियूं ऐं पंहिंजा जेके राय न ॾींदियूं ऐं मुतफ़िक़ न थींदियूं, त उन खां सवाइ इलेक्शन पॉसिबल मुंहिंजी ज़ाती तौर न थींदी। तंहिंजे करे सभिनी जेके बि जमहूरी पार्टियूं आहिनि, सभिनी खे मिली जुली वेहणु खपे ऐं इलेक्शन खां पहिरीं जॾहिं सभु राज़ी हूंदियूं त इहा इलेक्शन हिकिड़ी सुठो तस्वुरु कयो वेंदो। रही ॻाल्हि लोकल पार्टी जी इलेक्शन जी, मां भाउ MQM वारे जी ॻाल्हि ॿुधी पिए। असां पहिरीं दफ़ा हैदराबाद खटियो, कराची खटियो ऐं हिननि खां इहो पुछो त हिननि बाइकाट छो कयो। हिननि खे आया का पीपल पार्टी त बाइकाट न करायो, इन्हनि खां ॿी पार्टी त न करायो, हिननि बाइकाट पंहिंजो पाण कयो। हिननि जो सॼो वोट जमात इस्लामी खे वियो हुयो, जेको हिन जो आहे। असां पीपल पार्टी अॻे खां वधीक वोट खया ऐं पहिरीं दफ़ा शहरी इलाइक़नि मां बि वोट खयो आहे, तव्हां ॾिठो पिए। ऐं असां जमहूरी हिसाब सां इलेक्शन ते पंहिंजी शमूलियत करे इलेक्शन में ऐं इलेक्शन कारकर्दगी ते पंहिंजी कटे आया आहियो। तव्हां कराची ॾिसो, अॻ में जॾहिं MQM जे हथनि में हूंदी, असांखे उहे ॾींहं बि यादि आहे। 90 जी इलेक्शन हुजे, 85 जी गैर जमायती इलेक्शन हुजे, या उन खां पोइ बल्दियाती इलेक्शन थियूं, त अवाम खे चयो वेंदो त बाबा हे तव्हांजा वोट थी विया। असां उहे बि ॾींहं ॾिठा आहे। पर हिन इलेक्शन में न गुंडागर्दी हली, न का ज़ोर हलियो, न कंहिंखे झलियो वियो त बाबा तव्हांजा वोट हलिया। असां त उहे बि इलेक्शनूं ॾिठियूं आहिनि जो माण्हुनि खे डंडे जे ज़ोर ते चवंदा, असले जे ज़ोर ते चवंदा त बाबा तव्हांजो वोट थी वियो। ऐं राति जो 1.5 लख MLA वोट खणंदो, 50-60 हज़ार हिकिड़ो MP खणंदो, इहे वेही ठपा हणंदा। असां पीपल पार्टी उन सोच जी हामीदा आहे। पीपल पार्टी सदाई आवाम ते, पंहिंजे कारकुननि ते एतमाद कंदे सदाई इलेक्शन उन जे हिसाब सां कया। ठीक, त फयाज़ साहब इते तव्हां ॿुधायो पिया त कारकर्दगी जे बुनियाद ते असीं हिते पहुता आहियूं, पर जेका अॼु ॻाल्हि कई, अॼु CM साहब अॼु जेका गुफ़्तगू कई आहे मीडिया सां या उन खां अॻु पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके अवां समेत सीनियर अॻवान ॻाल्हि कंदा अचनि था, त उहे तमामु घणा पुरुमीद आहिनि, कॉन्फिडेंट आहिनि ईंदड़ इलेक्शन्स खे वठी करे, ऐं फोर्स ई कनि पिया त बिलावल भुट्टो खे हू प्राइम मिनिस्टर तौरु ॾिसनि पिया। अॼु CM साहब इहा ॻाल्हि बि कई आहे त शहबाज़ शरीफ़ साहब खे ईंदड़ वज़ीर आज़म ठाहिण जे हवाले सां अहिड़े का ॻाल्हि डिस्कशन हेठि न आई आहे दुबई में। त हीउ जेको कॉन्फिडेंस आहे, ही ख़्वाहिश आहे या को आसरो आहे, या असीं हिनखे कीअं ॾिसूं? उते त का कारकर्दगी या उते त कहिड़ा मामला नज़र न आया आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा? असांजी पार्टी पाकिस्तान पीपल पार्टी वॾियुनि पार्टियुनि मां हिकु आहे, ठीकु आहे। उन जे लाइ असां पंहिंजी कारकर्दगी ते पंजाब में जेका असां हींअर ज़बरदस्त इलेक्शन मुहिम असांजी हले पई, या उते जेका कारकुननि सां गॾिजाणी, आसिफ साहब हाणे 15 ॾींहं उते रही आया हुआ, चेयरमैन साहब वेंदो रहे थो, ऐं उते जेका असांजी सॼी मूवमेंट हलाई आहे, असांखे एतिरो यकीन आहे त उतां एतिरियूं सीटूं कढींदासीं त इनशाला बिलावल साहब खे वज़ीर आज़म कंदासीं। असांजे CM साहब इहा ॻाल्हि कई, असां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियूं। ऐं रही ॻाल्हि 3 दफ़ा कारकर्दगी ते, असां 3 दफ़ा कारकर्दगी ते माण्हुनि वटि ज़ोर ज़बर सां वोट न वरितो आहे, प्यार ऐं मोहबत सां वरितो आहे ऐं कारकर्दगी ते वरितो आहे। इनशाला 4थीं दफ़ा वेंदासीं, असां खणींदासीं। ऐं हिन अधे चयो त बाबा सिंध में हिननि कमु न कयो आहे। तव्हां NICVT ॾिसो केतिरा हुनजा सेंटर आहिनि। तव्हांजी गंबट हॉस्पिटल आहे, तव्हां ॾिठी आहे त सॼे पाकिस्तान जा इलाज उते बि थिए ग़रीब मरीज़नि जो। तव्हां उहो बि ॾिठो हूंदो त अॻे रोड न ठहियल हूंदा, मीरपुर ख़ासि खां हैदराबाद ऐं मीरपुर ख़ासि खां नवाबशाह, ॾिसो त रोड केतिरा भला आहिनि। सेवण वारो रोड बि असांजी गवर्नमेंट में वञे पियो, लाड़काने खां अॻियां सखर ताईं असांजो वञे पियो। इहे ज़रूरु थी सघे थो त 15 साल में कंहिं माण्हू नाराज़गी बि थींदी आहे, पर इन नाराज़गी में उहा कॾहिं कोन थींदो वोट ग़लति तरीक़े सां ऐं ग़लति माण्हुनि खे ॾियनि। उमेदु आहे त शिकायतूं थींदियूं आहिनि, 3 दफ़ा असां रहिया आहियूं, पर वरी बि वोट पीपल पार्टी खे ॾींदा। ऐं असांखे उमेदु आहे पंजाब मां, उमेदु आहे KPK मां, उमेदु आहे बलोचिस्तान मां, इनशाला सीटूं कंदासीं जो असांजो चेयरमैन इनशाला वज़ीर आज़म जी। ठीक, असीं अॻियां वधाईंदासीं। मियां आज़िम साहब आप मेरे साथ लाइन पर मौजूद हैं? जी मैं बिल्कुल। जी मियां साहब, बड़ी आपने सबकी बातें सुनी। पीपल्स पार्टी तो बड़ी पुरुमीद है, वो कह रहे हैं कि पंजाब के अंदर भी बड़ी शानदार कैंपेन चल रही है।
ये सवाल भी ज़रूर आपसे पूछूंगी कि सिर्फ क्या हुकूमती पार्टीज जो हुकूमती इत्तेहाद का हिस्सा हैं सिर्फ वही ये कैंपेन्स वगैरह चलाएंगी, कुछ अपोजिशन के लिए भी आप लोगों ने सोचा है? देखें, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, सबसे पहले तो बात ये है कि इस वक्त जो सोच रहे हैं वो सिर्फ मुल्क के लिए सोच रहे हैं। बाकी रहेगी कंपेन की बात, आइंदा का लाए अमल, बिल्कुल वो पीडीएम के साथ हम मिलके सारी जमातों के साथ ये मशावरत बिल्कुल कर रहे हैं। लेकिन इस वक्त सबसे ज़रूरी जो माशी बहरान में पाकिस्तान था उससे निकलने की प्लानिंग जो थी उसमें मैं ये समझता हूँ पीडीएम के सारे सरबराह जो हैं उसमें अपनी जो सलाहियतें हैं उनके मुल्क को बाहर लेके आने की कोशिश कर रहे हैं। तो जहां तक इलेक्शन की बात है तो इलेक्शन में भी तमाम पार्टियां बिल्कुल अपने अपने हलकों में अपना अपना जो उनका वोट बैंक है वहां पे उनका राइट है। लेकिन इस वक्त पाकिस्तान की जो सूरत हाल है तमाम पार्टियां इस बात पे मुत्तफिक हैं कि मुल्क को कैसे हमने आगे लेके जाना है। सबसे अहम बात यहाँ पे ये है, माशी बहरान जो है, यहाँ पे सियासी बहरान से माशी बहरान जो है, मुल्क जो डिफॉल्ट होने जा रहा था वहां से जो हम लोग वापस आए हैं तो आईएमएफ के साथ जो मुआहदे हुए हैं सबसे जरूरी ये थी और तवज्जो जो थी गवर्नमेंट की सबसे ज्यादा इसके ऊपर थी और हमने यही फोकस किया था कि आईएमएफ के साथ जो मुआहदा हमारा हो जाए तो उसके बाद फिर हमने, अब तो हम ये गौर कर रहे हैं कि आईएमएफ से हमने जान कैसे अपनी छुड़ानी है। अब तो हम इस तरफ जा रहे हैं तो मुल्क को जो गलत एक्सपेरिमेंट करके को जहां तक इन्होंने पहुंचाया है, ये गलत एक्सपेरिमेंट करके, तो हम तो अब गुजारिश ये करते हैं कि सबसे पहले तो कोई नया एक्सपेरिमेंट नहीं करना चाहिए। मुल्क के अंदर जो पॉलिसियां होती हैं उस पॉलिसी को, मुल्क की बेहतरी के लिए जो भी पॉलिसी आए उसको, जो भी गवर्नमेंट है उसको कंटिन्यू करना चाहिए। सबसे गौरतलब ये बात है, जुडिशरी को अपना रोल अदा करना चाहिए, फौज अपना रोल अदा करना चाहिए, बाकी अदारों को भी अपने महदूद जो उनके इख्तियारात हैं उसमें रहना चाहिए, तो फिर मुल्क तरक्की करेगा। और कौमी सोच लेके तमाम पार्टियों को आइंदा इलेक्शनों में भी जाना चाहिए और मुल्क की बकार, मुल्क की बेहतरी, रोशन मुस्तकबिल इसी में है। अगर हम अपनी अपनी ज़ात में, अपनी अपनी पार्टी में महदूद हो जाएंगे और मुल्क की जो तरक्की की राह पे हमने गामजन होना है, अगर वो सोच हम नहीं रखेंगे, कौमी सोच लेके हम आगे नहीं बढ़ेंगे, हम महदूद सोच रख के और ये कहेंगे कि जैसे हमारे हलकों में हम वोट की खातर और वोट बैंक की खातर हम कैंपेन के लिए निकलेंगे, बिल्कुल ठीक है। लेकिन तो उस कौमी सोच में, मियां अजीम साहब आपकी बात को काट रही हूँ, कौमी सोच में जिसका आपने जिक्र किया कि उस एक कौमी सोच की हमें इस वक्त ज़रूरत है शदीद, तो उसमें सिर्फ हुकूमती पार्टीज़ का ऐसा होगा या अपोजिशन के लिए भी आप लोगों ने सोचा है, उनको भी साथ मिलाने का, साथ चलाने का आप लोग सोच रहे हैं? जी बिल्कुल, हम बिल्कुल सोच रहे हैं। देखें, हम बिल्कुल तमाम पार्टियों को साथ लेके, जैसे पीडीएम ने इस मुल्क को बचाया है, मैं ये समझता हूँ कि आइंदा कोई भी वजीर आज़म होगा तो मैं ये समझूंगा कि पीडीएम की मशावरत से बिल्कुल होना चाहिए। और दूसरी ये बात है, हर पार्टी का भी ये राइट है कि वजीर आज़म मेरा हो, लेकिन हमारी ये सोच है कि इस वक्त जो भी वजीर आज़म आइंदा हो, तमाम पार्टियां मिलके इलेक्शन लड़ें, अपना अलहदा लड़ें, लेकिन एक ऐसी सोच के साथ आए कि ऐसा एक वजीर आज़म हम लेके आए जो मुल्क को आगे लेके चले, जो मुल्क के लिए बेहतर हो, जिसको एक्सपीरियंस हो, जो मुल्क के जो खारजी दाखिली मसाइल हैं उनको समझता हो। इस तरह का हमें वजीर आज़म चाहिए। और ये पाकिस्तान आप देखें 75 ईयर्स के अंदर इस तरह का बहरान पाकिस्तान में नहीं आया जिस तरह का ये पिछली पीटीआई की हुकूमत में जो पाकिस्तान को जो जहां तक इन्होंने पहुंचाया है। जिसी तरह मुस्लिम लीग नून एक स्पीड के साथ, जब भी मुस्लिम लीग नून इक़्तिदार में आई है तो आप देख लें पाकिस्तान के अंदर तरक्की देखें किस तरीके से हुई है। और जब भी पाकिस्तान मुस्लिम लीग नून को उतारा गया है उसके बाद आप देखें जितने हमने काम किए हुए हैं वो वक्त का भी जाया और पाकिस्तानी खजाने का भी जाया करते हैं और मुल्क को जहां हम लेके जाते हैं वहां से ये पीछे लेके आने की कोशिश करते हैं। तो बात ये है कि अब देखें, इस वक्त जो बात हो रही थी कि मियां मोहम्मद नवाज शरीफ साहब आइंदा हमारे वजीर आज़म बनेंगे या नहीं बनेंगे, सबसे पहली तो बात यह है कि जो इस वक्त सबकी जुबान के ऊपर है
आपको याद होगा जब मियां मोहम्मद नवाज शरीफ साहब को जुडिशली ने ये उतारा गया तो मियां मोहम्मद नवाज शरीफ साहब ने एक बयान जारी किया कि मुझे क्यों उतारा, और उसका जवाब हमें आज मिल गया। आज पूरी कौम को यह जवाब मिल गया कि मियां मोहम्मद नवाज शरीफ को क्यों उतारा। वो एक साजिश के जरिए उतारा गया था। वो साजिश मुल्क के खिलाफ थी, वो नून लीग के खिलाफ नहीं थी। वो साजिश जो थी वो मियां मोहम्मद नवाज शरीफ के खिलाफ नहीं थी। वो साजिश जो थी वो पाकिस्तान के खिलाफ थी। तो मैं उन लोगों को जिन्होंने ये साजिश की है, और चाहे जुडिशली ने की है चाहे किसी ने भी की है, अब हम हाथ जोड़कर ये गुजारिश करते हैं कि खुदारा बस करें, अब मुल्क के लिए अपनी सोच रखें और मुल्क को आगे लेके जाने की सोचें। यहां हम अपनी जात से बालातर होकर, मुस्लिम लीग अपनी पार्टी को बालातर नहीं रखती, मुस्लिम पाकिस्तान के मफाद को बालातर रखती है। तो हमारी ये गुजारिश है। ठीक, मियां अजीम साहब इसी बात को आगे बढ़ाएंगे। और आपने जिक्र किया कि कौम की नजरें देख रही हैं इस वक्त और सब सोच रहे हैं कि किस तरीके से मुल्क को आगे बढ़ाना है। कुछ सवालात के जवाब अभी भी रह गए हैं, असलम गौरी साहब के पास लेकर चलते हैं। असलम साहब, कल की मुलाकात के हवाले से कुछ खबरें सामने आई कि इलेक्शन का बर वक्त होना, उनका वो मुतालबा सामने आया मौलाना साहब की जानिब से। इसके अलावा भी अब एक बहस हम देख रहे हैं हर तरफ से कि हर कोई ये सोच रहा है कि कब होने हैं इलेक्शंस। मुस्लिम लीग नून के बड़े सीनियर रहनुमा ख्वाजा आसिफ साहब वो ये कहते हैं कि नवंबर में होने चाहिए। कुछ ऐसे इशारे मिल रहे हैं कि मियां साहब भी ये समझते हैं या चाहते हैं कि नवंबर वाला मामला। इसके पीछे क्या देख रहे हैं आप लॉजिक, और अभी जो सूरत हाल है इलेक्शंस के वाले से बदस्तूर कोई खदशात मौजूद हैं जो फिर कल ये मामला आगे लाने पड़े मुलाकात में? देखिए, बहुत सी आजकल टेबल स्टोरियाँ चल रही हैं मीडिया पे। कल भी कुछ ऐसी खबरें चली थी मौलाना के हवाले से कि जिसके बाद मुझे फिर स्टेटमेंट अपना जारी करना पड़ा। तो इस तरह की चीज़ें बहुत सी चल रही हैं। हमने तो पहले दिन से कहा था, बल्कि शायद मेरे दोस्तों को सबको पता है इस बात का, कि जिस वक्त इमरान खान के खिलाफ तहरीक अदम एतमाद आ रही थी तो हमारा तो मौक़िफ़ उस वक्त भी यही था कि इमरान खान को फारिग करके फौरी तौर पर इंतखाबात कराए गए। और उस पर फिर जरदारी साहब का मौक़िफ़ ये था कि नहीं, हम इसको अदम एतमाद की तरफ ले जाएँ। उस वक्त हमने 14 मिलियन मार्चेस किए, आज़ादी मार्चेस किए, हमने उसको बिल्कुल कमज़ोर करके पहुँचा दिया था अपने ठिकाने पर। और थोड़ा सा उसको आखिर धक्का था, लेकिन साथियों को सबका असरार था, क्योंकि जब तहरीक चलती है तो फिर साथियों को सबके मशवरे से चलना पड़ता है। तो सब दोस्तों का असरार था कि जी अब अदम एतमाद से इसको ख़त्म करते हैं बजाय दूसरे तरीके। चलो वो भी हो गया, अदम एतमाद हो गया। उसके बाद भी हमारी ख्वाहिश ये थी कि 3 महीने के अंदर अंदर इंतखाबी इस्लाहत करके इंतखाबात की तरफ जाया जाए। लेकिन फिर यह ख्याल सबने कहा जी कि इस वक्त अगर हम इस तरह करेंगे और निगरान गवर्नमेंट लाएंगे तो फिर हम डिफ़ॉल्ट हो जाएंगे, मुल्क डिफ़ॉल्ट की तरफ चल जाएगा। अब इक़्तिदार हासिल करने के बाद पता चला कि अंदर क्या कहानियां हैं, ऊपर से क्या दिखाया जा रहा था कौन को। तो फिर मैं समझता हूँ आज तक जितनी भी पार्टियां हैं, ठीक है, हर सियासी पार्टी के अपने मुफादात होते हैं, अपने मकसद होते हैं। जितनी भी सियासी पार्टियां इस वक्त वफाकी गवर्नमेंट में हैं, चाहे वो कोई बड़ी है या छोटी है, जो भी पार्टियां हैं, उन सब ने अपनी सियासत पे मैं समझता हूँ खुद पे हमला करके इस मुल्क को बचाने की कोशिश सही की है। और हम इस हद तक मियाँ साहब ने जैसे कहा, मियाँ अजीम साहब ने कहा, बहुत हद तक निकल चुके हैं। अल्हम्दुलिल्लाह मुल्क तो उस मुश्किल से निकल गया है और अल्लाह करेगा इंशाल्लाह इस मुश्किल से मजीद निकल जाएंगे। अब आ गया जहाँ तक इलेक्शन का मामला। इलेक्शन की बात यह है कि इलेक्शन एक आईनी तकाजा है कि असम्बली खत्म होने के बाद 60 दिन के अंदर हो या 1 दिन कबल हो या 90 डेज के अंदर हो। तो हम तो पहले भी ये कहते हैं, आज भी हम इस पे हैं। लेकिन फिर बात वही आ जाती है कि अगर साथी मुशावरत करेंगे, कोई मुशावरत में ऐसी चीज सामने आती है तो फिर उस पर उस वक्त गौर किया जाएगा। लेकिन आज की पोजीशन यही है, तो अपना अपना ख्याल किसी मिनिस्टर का या किसी साहब का जाती हो सकता है, लेकिन हमारी सोच यही है। देखिए, प्राइम मिनिस्टर ने तो कुछ दिन पहले स्टेटमेंट दिया है कि जी अगस्त हम 1 महीने के बाद इलेक्शन कराएंगे। तो वो उनका जाती स्टेटमेंट नहीं था, इत्तेहादी पार्टियों का स्टेटमेंट था। जो पीडीएम से बाहर पार्टियां हुकूमत में शामिल है वो भी उसमें इत्तेहादी पार्टियों में आ जाती हैं। तो प्राइम मिनिस्टर का स्टेटमेंट जो होता है वो सब हुकूमत का स्टेटमेंट है और हम सब हुकूमत का हिस्सा है। हम सब चाहते हैं वक्त पे इलेक्शन हो और हम यही चाहते हैं और इंशाअल्लाह वक्त पे इलेक्शन होंगे। और अगर कोई साथी अपने तौर पर कोई बयान देता है तो उसकी अपनी सोच हो सकती है। और अभी तो वक्त भी बहुत कलील है, कम दिनों में सारी चीज़ आपके सामने आ जाएगी, किधर जा रही दुनिया, कहाँ नहीं। बाकी जहाँ आप बार बार एक क्वेश्चन आप सब मेरे दोस्तों से आपने किया है कि जी अपोजिशन तो मेरे समझ में नहीं आया कि अपोजिशन किसे कहते हैं।
अपोजिशन क्या नाम सिर्फ इमरान खान है या पीटीआई है? वो तो चू चू का मुरब्बा है। जगह जहाँ से लोगों को इकट्ठा कर कर किस किस घोंसले से उठा के परिंदे लाए गए थे, वो तो अपने अपने घरों में वापस चले गए। पीछे तो जवाब पारिक है और एक शख्स बैठा हुआ है वहां तो। नहीं, अपोजिशन इस वक्त राजा रियाज साहब हैं। अपोजिशन इस वक्त राजा रियाज साहब नहीं, ये राजा रियाज साहब तो खुद के हमने तो मना नहीं किया। अब पीटीआई को भी किसने मना किया? पीटीआई आपके पास कराची में जो पीटीआई तो पार्लियामेंट में है ही नहीं ना, उसको तो हम अपोजिशन का लफ्ज यूज नहीं कर सकते। अपोजिशन नहीं है। कराची में खड़ी हुई है, कभी जमात इस्लामी के साथ कराची में खड़ी हो जाती है, कभी जनाब वो फॉरवर्ड ब्लॉक बना लेते हैं। वो चूंकि जमात है ही नहीं, वो कभी जमात थी ही नहीं, आज तक वो जमात बना ही नहीं सके। ठीक, और आईपीपी के बारे में आप क्या उसको कहां पर देखते हैं आप? आपने कहा कि पीटीआई तो चूचू का मरब्बा है, चलें आईपीपी को कहां देख रहे हैं? वो तो अभी पार्टी बनी नहीं है, ना अभी वो रजिस्टर्ड हुई है, ना अभी इलेक्शन कमीशन में वो रजिस्टर्ड हुई है, ना उसके कोई ओहदेदार सामने आए हैं, तो ना उसके देखे जब पार्टी बनती है उसके यूनिट से लेके मरकज तक बाकायदा ओहदेदार होते हैं। ये आईने पाकिस्तान का तकाजा, ये हमारा इलेक्शन कमीशन का तकाजा है। सारे हम जमा कराते हैं, अपनी अपनी पार्टी को इलेक्शन कराते हैं, जो जमा कराते हैं ये हमारे ओहदेदार हैं, ये हमारा मैन्युफैक्चर है। ना उनका कोई दस्तूर है, ना उनका कोई मंशूर है, अभी कुछ भी नहीं है। ये ख्वाबो ख्याल में चंद वो दोस्त हैं जो उस वक्त जिनको अगवा करके ला के पीटीआई में शामिल किया गया, अब वो उनको थोड़ी आज़ादी मिली है और अल्हम्दुलिल्लाह वो बेचारे आज़ाद हुए हैं, तो वो सोच रहे हैं कि हमें आगे क्या करना है। इस वक्त वो कोई बड़ी पार्टी नहीं है जिसको पार्टी बना के लाया जाए। बाकी इस मुल्क में सियासत करने का सबको हक हासिल है। वो आबर जिनके खिलाफ हमने कोड़े खाए, जिनके खिलाफ जेलों में गए, हमने तहरीकें भी चलाई, अब वो आबर भी उसके लोग भी तो हुकूमत का आज तक उनके साहबजादगान और उनका खानदान आज तक तो हुकूमतों में रहा है। कभी किसी के साथ शामिल हो जाते हैं, कभी किसी के साथ शामिल हो जाते हैं। तो मैं ये कहना चाह रहा था कि पाकिस्तान में सियासत पे कोई पाबंदी कदगने नहीं है, सब करें, लेकिन जो आप अगर पीटीआई को सियासी जमात कहते हैं तो वो अब खत्म हो चुकी है। अलबत्ता सिंध में जीडीए है, जीडीए अपोजिशन कर रही है। हम भी जहाँ सूबे में जाते हैं तो हम भी पीपल्स पार्टी की अपोजिशन का रोल करते हैं, और मेरा फयाज साहब बताइए आपको कि हम भरपूर करते हैं। लेकिन चूंकि मुल्क के मुफाद को मद्देनजर रख मरकज में हम इकट्ठे बैठे हुए हैं और मरकज से पूरा मुल्क सिस्टम चलता है, और इंशाल्लाह मैं समझता हूँ कि जो आइंदा इलेक्शन होगा उसके बाद भी अवामी नुमाइंदे साफ और शफाफ इंतखाबात के जरिए आएंगे, क्योंकि इंशाल्लाह हमने इस साफ और शफाफ इंतखाबात के लिए तहरीक चलाई थी। हमने 3.5-4 साल तक लड़े हैं, साफ और शफाफ इंतखाबात के लिए लड़े, और इंशाल्लाह कौम उम्मीद रखे कि साफ और शफाफ इंतखाबात के जरिए जो भी मुंतखब होगा इंशाल्लाह इस मुल्क का वज़ीर आज़म होगा। ठीक, और आप समझते हैं शबीर साहब कि वो रास्ता हमार हो चुका है, थी चुको आए थे जो साफ़ ऐं शफ़ाफ़ बर वक्त इलेक्शन की गाल पई हले, अवां समझो पिया थी सब कुछ थियण वञे पाणे? ॾिसो इलेक्शन तो थियणा आहिनि, इलेक्शन त ज़ाहिर आहे साफ़ शफ़ाफ़ी थींदा, असांखे उमेद ई आहे। पर ॻाल्हि इहा त मां इहा ॻाल्हि करणु चाहियां थो, मां नथो चाहियां इहो ॻाल्हि मां कयां त दोस्त पाकिस्तान पीपल्स पार्टी वारी दोस्त ॻाल्हि कई आहे त असांखे उहे ॾींहं बि यादि आहिनि। ऐं जॾहिं MQM जेका वोटर ईंदा हुआ अॻ में ई चवंदा हुआ त भई तव्हांजो वोट थी वियो, त तव्हांखे उहे ॾींहं यादि, असांखे उहे ॾींहं यादि आहिनि, असां बि न विसारिया आहिनि। त तव्हांजी पीपल्स पार्टी जी मतिलबु ऑन रिकॉर्ड मां ॻाल्हायां थो, हिन जे करे मां नथो चाहियां, मां हिन जे करे त 1971 माज़रत के साथ 1970 तव्हां पंहिंजी बारी में तव्हां ॻाल्हाए चुका आहियो। 1971 जी असलम गौरी साहब आपने क्या फरमाया? मैंने ये कहा कि देखें आपको अपोजिशन नजर आई या नहीं आई? हिंद में खानखानी साहब बात कर रहे हैं तो ये अपोजिशन है ना, जी जी डबल अपोजिशन नजर आ रही है दोनों साइड से। जी शबीर साहब, और अपना काम कर रही है। ठीक है असलम साहब, शबीर साहब का सुन लेते हैं जवाब। जी शबीर साहब, 1971 अॼु खां 52 साल पहिरीं छा थियो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ग़लति पॉलिसी जी करे मुल्क ॿिनि हिसनि में तक़सीम थियो। जो क्रेडिट कंहिंखे थो वञे, जो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे, जो असांखे ॾींहं यादि आहिनि। हुन खां पोइ 1972 हिकु साल खां पोइ छा थियो, सिंध मां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे दौर में सिंध मां लसानी फ़सादात थिया आहिनि, ऐं सिंध मां रहंदड़ भाइरनि खे जेका मोहबत सां रहंदा हुआ हुनखे विड़ायो वियो ऐं पंहिंजी हुकूमत खे तूल ॾियण जे लाइ। असांखे हू ॾींहुं बि यादि आहे जॾहिं 1990 मां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत मां पके किले ते जेका चढ़ाई कई हुई ऐं मायुनि ॿारनि खे कीअं माना मारियो वियो,
पाणी बंदि कयो हो, जीअं कूफो करे छॾियो हुनखे, करबला ज़ाहिर करे छॾियो हुनखे, पाणी बंदि कयो हो, माण्हुनि खे गिरफ़्तार कयो, गैस बंदि करे छॾी, लाइट बंदि करे छॾी, उहा बि पाकिस्तान, उहा असांखे ॾींहुं यादि आहिनि, उहो असां बि न विसारिया आहिनि। त इहा ॻाल्हि करणु जहिड़ी न आहे। ठीकु आहे, तव्हां उहो ॻाल्हायो जेको 15 ॾींहं में तव्हां जेको डिलीवर कयो आहे, जेका तव्हांजी परफॉर्मेंस आहे, उहा अवाम खे ॿुधायो टीवी ते वेही, माण्हू ॾिसंदा आहिनि। ठीकु आहे न, अगरि तव्हां पुराणी ॻाल्हि कंदा त पुराणी ॻाल्हि खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि, पर हिन सां माहौल ख़राबु थींदो। ठीक शबीर साहब, ठीकु आहे न, नई माण्हू ॻाल्हि केरु न ते विसारंदो आहे न। नई ॻाल्हि ते अचूं था, मां थोरो माज़ी जो हवालो वठंदासीं। 2013 जो असीं ॾिठोसीं त उन महिल MQM जी पोज़ीशन तमामु घणी मुख़्तलिफ़ ज़ाहिर आहे। वरी विच में 2018 हाणे जेका इलेक्शन थिए पई, हाणे सभु हिकिड़ी ई पार्टी ते, हिकिड़े ई प्लेटफॉर्म ते वरी MQM जा जेके मुख़्तलिफ़ धड़ा हाणे सभु गॾु नज़र अचनि पिया। त हाणे एक्सपेक्ट कजे त उहो 2013 वारा को रिज़ल्ट साम्हूं अची सघनि था, या सिंध अंदरि जेका ॻाल्हि थिए पई त ऑपोज़िशन आहे बिल्कुलु, अव्हांजी ॻाल्हियुनि मां बि लॻे पियो त को टफ टाइम ईंदो। ॾिसो न, ही तव्हां, मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, 2018 वारी जेका ॻाल्हि, 2018 में इलेक्शन, अलाए कहिड़ा इलेक्शन थिया, असां बि कोन ॾिठो। मां फस्ट टाइम 1988, अॼु खां 25 साल पहिरीं मां पाण सूबाई असैम्बली जो इलेक्शन सईद अली कुतुब शाह मरहूम जेको अली नवाज़ शाह जो भाउ, हुनजे साम्हूं मूं कंटेस्ट कयो, ऐं सिर्फ़ु 1800 वोटनि सां, जेको असांजी ॻाल्हि खे ठपा हुते बि लॻनि पिया, मूंखे बि यादि आहे। उहा मां ॻाल्हि करणु कोन थो चाहियां, छा कयो छा न कयो। चवण जो मक़सदु इहो आहे त हमेशह धांधली बि थींदी रहंदी हुई, ऐं तव्हां जेका हींअर कहिड़ी तव्हां जेका ॻाल्हि कई हुई, त हुन मां इंशाअल्लाह ताला अला ख़ैरु कंदो। ॾिसो, सभ खां पहिरीं ॻाल्हि आहे त अवाम जी डिलीवरेंस, पब्लिक जी, तव्हां छा डिलीवर कयो आहे, छा परफॉर्म कयो आहे, तव्हां अवाम खे ॿुधायो। पंहिंजो हिकिड़ो नारो, ख़ाली नारे ते, हाणे मीडिया जो दौरु आहे, सोशल मीडिया जो दौरु आहे, माण्हू ॾिसनि था, माण्हू अवेयर आहिनि, माण्हू तव्हांजे कम खे ॾिसंदा आहिनि। अगरि हमेश जीव भुटो कोन हलंदी। ठीकु आहे न, तव्हां जेका तव्हां ॻाल्हाइजो, तव्हांखे टाइम मिलंदो, तव्हां ॻाल्हाइजो, तव्हांखे टाइम मिलंदो। ॻाल्हि हीअ आहे त हिन सां मसइलो कोन थींदो। 2018 में बि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे हितां खटायो हो, 14 क़ौमी जी सीटूं हिननि खे ॾिनियूं हुयूं, 30 हिन खे ॾिनियूं हुयूं सूबाई असैम्बली जी सीटूं। पर ॾिसो, आवाम जा मसइला जेका वॾा उन्हनि बुलंद बाला दावा कया हुआ त असां हीअ कंदासूं, असां हू कंदासूं, महज़ नारा ई हुआ, अमली तौर ते कुझु कोन थियो। हिकिड़ी पाई हुननि कराची खे कोन ॾिनी। कराची जेको सभ खां वॾो शहर आहे, इंटरनेशनल सिटी आहे, जेको 70% जेको टैक्स ॾिए थो, त कराची जो हक़ आहे न। कराची सिंध जो दारुल ख़िलाफ़ा आहे, सिंध जो हिकिड़ो वॾो शहर आहे। असीं जॾहिं कराची जी ॻाल्हि कंदा आहियूं त उहो सिंध आहे न, सिंध जो हिकिड़ो हिसो आहे। त तव्हां इहो असीं चाहियूं था त कराची में जेको लॻे थो, कराची में हर माण्हू हिते रहे थो, हर ॿोली ॻाल्हाईंदड़ हिते रहंदो आहे, हर कंहिंजो हिते हक़ आहे, कराची सभिनी जो शहर आहे। पर कराची, असां कराची, जब असां बि कराची खे सभु सम्झूं न कि कराची खे जो हक़ आहे, कराची खे ॾियूं, त ठीकु थींदो इंशाअल्लाह। बाक़ी ख़ाली नारनि सां ऐं हिननि सां कुझु ख़ाली नारनि सां कमु न हलंदो। फैज़ साहब, ऐं जेका ॻाल्हि शबीर साहब कई त हाणे टफ टाइम जी तयारी करे वठे पीपल्स पार्टी ईंदड़ टाइम में। ॾिसो न, जेसि ताईं चैलेंजिस न हूंदा, मां सम्झां थो त मुक़ाबिलो न हूंदो। हमेशह चैलेंजिस हूंदा त मुक़ाबिलो कंदासीं। असां यकीन रखंदा आहियूं चैलेंजिस सां मुक़ाबिलो करणु। तव्हां कराची जी ॻाल्हि कई, मां ॿुधाए पियो, हे ॻाल्हियूं ॿुधाए पियो, कचो किलो पको किलो, इहे सॼी मीडिया खे, सॼी सिंध खे, सॼे पाकिस्तान खे ख़बर आहे त उते ऑपरेशन थियो, कंहिंजे ख़िलाफ़ थियो, उतां केतिरो असलो निकितो। ऐं जेकॾहिं ॻाल्हि वरी कंदासीं इन ते दहशतगर्दी इन ते, त अॻिते निकिरी ईंदासीं। त इन करे हाणे ॻाल्हि खे हिते ई ख़तमु था कयूं त असां पंहिंजी परफॉर्मेंस ते वञूं पिया। सखर बि असां हिननि खां खटी, असां हिन खां नवाब शाह बि हिन खां खटी, हिन सां मीरपुर काज़ बि खटी, हिन खां हैदराबाद बि खटी, ऐं आख़िर में असां हिननि खां कराची बि खटी। इन इलेक्शन में इंशाअल्लाह मुक़ाबिलो कंदासीं। चैलेंजिस हूंदा, बिल्कुलु हूंदा आहिनि, ऐं असां चैलेंजिस सम्झी सही पोइ निकिरंदा आहियूं। ऐं इंशाअल्लाह हिन दफ़े कराची रिज़ल्ट ॿी हूंदी। असांखे वॾी उमेद आहे कराची मां। कराची में असां कमु कराया आहिनि, ईअं असां पंहिंजी इंटीरियर सिंध में कमु कराया आहिनि। तव्हां ॾिठो आहे, तव्हांजी मीडिया जे सम्झ साम्हूं आहे। असां न क्लाशनकोव सां, न लठ सां, न बंदूक सां, न पिस्तौल सां वोट वठंदा आहियूं, न वठंदा आहियूं। असां हथु ॿधी वोट वठंदा आहियूं ऐं पंहिंजी कारकर्दगी खे वठंदा आहियूं। इहा सभिनी खे ख़बर आहे त MQM वोट कीअं वठंदी ऐं कीअं कंदी। तव्हां पंहिंजी ॻाल्हि कयो न, इहा ख़बर आहे त जहाज़ कंहिंजी गवर्नमेंट मां अॻुवा थियो, कीअं अॻुवा कयो जहाज़, इन ॻाल्हि खे तव्हां छॾो न। तव्हां साबित कयो न, तव्हां छॾो न, तव्हां छॾो न, तव्हां पंहिंजी ॻाल्हि कयो न। PTI सां गॾु वेठा आहियो न।
तव्हां ॻाल्हि पीटीआई सां गॾु वेठा हो उन टाइम तव्हां पंहिंजी अदा तव्हां पंहिंजी ॻाल्हि कयो, असीं तव्हां सां गॾु बि वेठा आहियूं। हिकिड़ी नौकिरी कराची वारनि खे तव्हां ॾिनी आहे त तव्हां ॿुधायो न, तव्हां चओ कराची में हीअ आवाज़ सां बि गॾु वेठा आहिनि तव्हां कराची में पढ़ाई नौजवान तव्हां सभिनी खे बेरोज़गार कराची जी भींग करे असलम साहब, मियां साहब, ये आपके कराची खे तबाह करे छॾियो आहे। तव्हां लाड़काने खे तबाह करे छॾियो, भुट्टे जे नाले सां तव्हां वोट था वठो, तव्हांखे शर्म कोन थी अचे? हुन भुट्टे जी शहीद भुट्टो तव्हां लाड़काने शहर खे तव्हां तबाह करे छॾियो आहे। तव्हां ॻाल्हि कंदा आहियो यार। ॾिसो नादिया, ॾिसो शर्म जी ॻाल्हि न करे, हींअर वेठा हो स्टूडियो में, तव्हांजो प्रोग्राम पियो हले, शर्म जी ॻाल्हि ईंदी त वरी ॻाल्हाईंदासीं। बेहतर आहे त असीं सभु बेहतर आहे त सभु एहतराम कंदे हाल बुछड़ो कयो आहे, सिंध जी आवाज़ हिक ॿिए जो एहतराम कंदे पंहिंजी ॻाल्हि रखूं। अञा ताईं ज़िलनि मां पाणी बीठो आहे, कई ज़िलनि मां गुज़िरियल साल जो पाणी अञा ताईं बीठो आहे। तव्हां ॻाल्हि था कयो यार। ॻाल्हाए सघो था, बेशर्मी इन ते ईंदो त मूंखे वधीक अल्फाज़ तव्हांखे ॻाल्हाइण जे लाइ त ई प्रोग्राम में वेठा आहियूं, 4 ॿुधनि पिया, तव्हां लैंग्वेज कहिड़ी इस्तेमालु कयो? न कहिड़ी लैंग्वेज, मां कहिड़ी ॻाल्हि कयां? मां त इहो चवंदो तव्हांखे शर्म अचणु घुरिजे, जेका आवाम तव्हांखे वोट ई ॾिनो आहे। बेशर्म तव्हां बेशर्म, तव्हां त बेशर्म त तव्हां हाणे लैंग्वेज जो ख़्याल रखूं, इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। एहतराम कंदे असीं ॻाल्हि कंदासीं त वधीक बहितर आहे। ॿिया बि पैनलिस्ट आहिनि ऐं प्रोग्राम जो वक़्तु बि पूरो थिए पियो, सुठे नोट ते प्रोग्राम खे असीं वाइंड अप कयूं। हां, तव्हां जेकॾहिं चङो मुरसल ख़बर आहे असांखे यार। मियां अज़ीम साहब, असलम गौरी साहब, बड़ा मसला हो जाएगा आपके लिए। हुकूमती इत्तेहाद में शामिल पार्टीज और फिर ऑपोजिशन की जरूरत तो नहीं है फिर आपको बाहर की? आप तो शुरू से अपोजिशन कर रही थी ना, फिर अपोजिशन निकल आई ना आपको। देखें बात ये है कि इलेक्शन अभी जो अगस्त के महीने में जब ये गवर्नमेंट ख़त्म होगी, इंटरिम गवर्नमेंट आ जाएगी, तो इलेक्शन कैंपेन में सारी पार्टियां जाएंगी, तो ये पूरी कौम को समझ आ जाएगी कि अपोजिशन पार्टी कौन सी है हमारे सामने। अभी जो आप हमसे बार बार एक ही सवाल कर रही हैं कि अपोजिशन को आप कोई हिस्सा देंगे या नहीं देंगे, आप तक कहने का ये मतलब। देखें, पब्लिक के अंदर, अवाम के अंदर सब पार्टियां जाएं और जो पब्लिक जिस पार्टी को इक़्तिदार में लेके आना चाहेगी वो इक़्तिदार में आ जाएंगे। तो इस वक्त जैसे मैंने पहले भी गुजारिश की है कि इस वक्त तमाम पार्टियों को, और भाई साहब अभी लफ्जों का जो चुनाव ठीक नहीं कर रहे थे, तो बात यह है कि बड़ी सोच रख के आप बाहर आएं और कौमी सोच रख के बाहर आएं। इंशाल्लाह ताला हमारे सामने जो अभी तक पार्लियामेंट के अंदर अपोजिशन है वो पीटीआई अपोजिशन नहीं है। पीटीआई को ये सारी एक जो एक्सपेरिमेंट गलत किया था, और जिस बंदे को जिसने भी वज़ीर आज़म बनाया था, उनको भी समझ आ गई है, सबको ये समझ आ गया कि ये मुल्क के लिए नुकसान हुआ है, और उस बंदे ने अपनी पार्टी को भी नुकसान दिया है। और जो वो अपनी ज़िंदगी इमरान खान साहब ने एज ए स्पोर्ट्समैन गुजारी थी, और उनका वो भी स्टेटस डैमेज हुआ है। तो आप देखें कि जिस फील्ड का जो बंदा होता है ना, उसको वहीं पे आना चाहिए, तो गलत एक्सपेरिमेंट नहीं करने चाहिए। ठीक मियां साहब, तक अपोजिशन जी मियां साहब, आपका मैसेज तो आ गया कि गलत एक्सपेरिमेंट्स नहीं होने चाहिए। अब देखेंगे कि आगे बिल्कुल नहीं होने चाहिए। ठीक, असलम साहब आप एक और मैं टाइम बहुत कम है, मैं चाह रही हूँ कि एक आखिरी कमेंट असलम साहब का शामिल कर लें। जी क्या सुना जी, मैं ये समझता हूँ कि हम ये समझते हैं कि देखिए, हमें बड़े मुद्दे नहीं उखाड़ने होंगे जो पहले इससे हो चुका, किसने क्या किया किसने ना किया, और बहुत से ऐसी चीज़ें हैं जो हम उसको अगर पिछली चीज़ें उखाड़ेंगे तो आगे मुल्क के लिए नुकसान होगा। बहरहाल जब ये इलेक्शन कैंपेन चलती है उसमें बहुत सी चीज़ें सामने आती हैं, लेकिन ये जो इस वक्त हम एक कौमी हुकूमत की शक्ल में मरकज़ में बैठे हुए हैं, मैं समझता हूँ इसमें हमारे दरमियान में बहुत से फासले जो है वो कम हुए हैं, बहुत सी बर्फ़ पिघली है। यानी कि JUI और MKM के दरमियान में भी मैं आपको एक खबर दूँ, और शबीर भाई इसको मेरी बात को शायद मानेंगे कि JUI और MKM के दरमियान भी बर्फ़ पिघली है। तो ये हम आपस में इकट्ठे बैठने से मसाइल हल होते हैं, एक दूसरे को समझने का मौका मिलता है। अलबत्ता जब इलेक्शन आता है तो फिर कारकर्दगी की बुनियाद पर बात होगी, कारकर्दगी पीपल्स पार्टी की 15 साल से क्या है, या कारकर्दगी MP की क्या रही है, तो फिर उस वक्त आवाम के सामने जाएंगे। मेरा ख्याल हमें इल्ज़ामात की सियासत से बाहर आना होगा, और जिस तरह हम सब ने मिलकर एक मुश्तरका जिद्दोजहद करके इस मुल्क को अल्हम्दुलिल्लाह डिफॉल्ट होने से बचाया है। आप देखें पिछले कुछ दिन से महंगाई रुकी हुई है, पिछले 1.5-2 माह से महंगाई अगर कम नहीं हुई तो बढ़ी भी नहीं है। हमने एक जगह कम से कम स्टेबल कर दिया है, और इसको बैक पे लेके जाएंगे इंशाल्लाह, वापस भी यह सिलसिला शुरू हो जाएगा।
और जैसा कि आपने इंट्रो में कहा है कि स्टॉक मार्केट में काम शुरू हो गया है, तो इंशाल्लाह मुल्क बेहतरी की तरफ जाएगा। हमें अच्छा सोचना चाहिए, अच्छी सोच के साथ आगे बढ़ना चाहिए। बाकी सियासी जमातों में अख्तलाफात भी होते हैं, अख्तलाफ राय भी होता है, और अपना अपना जहन भी था। हम एक मजहबी सियासी पार्टी हैं, कुछ सेकुलर सियासी पार्टियां होती हैं, तो ये हर चीज़ का अपना अपना होता है। इंशाल्लाह हम समझते हैं कि इंतखाबात के बाद जो नई हुकूमत आएगी वो इंशाल्लाह इस मुल्क को मजीद जो जिस जगह पे ये कौमी हुकूमत है, मैं इसे कौमी हुकूमत कहता हूँ, जो वफाक में से कौमी हुकूमत है, इस मुकाम पे ये छोड़ के मुल्क को जा रही है। इंशाल्लाह नई आने वाली हुकूमत, चाहे हम में से किसी की भी हो, नई आने वाली हुकूमत किसी डगर को लेके आगे बढ़ेगी और मुल्क के लिए बेहतरी के आसार पैदा हो रहे हैं। इंशाल्लाह मुल्क में बेहतरी है। ठीक है असलम साहब, जे हुआ है MQ में बर्फ़ पिघरी आहे, को हेॾे को पीपल्स पार्टी सां बि को बर्फ़ पिघरण जो इम्कान आहे, आसार त घटि पिया नज़र अचनि। ॾिसो नाजिया, अॻु मां माज़ी मां ॿ टे भेरा पाकिस्तान पीपल्स पार्टी सां इताद कयो हो फॉर द बेटरमेंट ऑफ सूबा सिंध आवाम जे लाइ, पर मां डिटेल कोन थो ॻाल्हाइणु चाहियां थो, हिन जे करे तव्हां टाइम बि घटि आहे, त कंहिंखे शौक़ु अचे थो हरू भरू हुन खे ख़तमु करे इताद खे, पर हिकिड़ा वादा ई कया वेंदा आहिनि, पोइ वादा वफ़ा न थींदी आहे। हिन जे करे ज़ाहिर आहे पोइ असांखे बि पब्लिक खे मुंहुं ॾियणो आहे, असांजा बि वोटर आहिनि, हुनखे बि असांखे ॿुधाइणो हूंदो आहे। उहो ई ॻाल्हि कयां थो, अॼु ॾिसो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ॿ टे दफ़ा असांजो इताद थियो, जंहिंमां असांजो नुक़सानु थियो, हिन जे करे त पब्लिक असां डिलीवर कोन करे सघूं न। जो अवाम असांखे पुछे थी भई तुमने इताद किया तो वो नौकरी क्यों नहीं दे रहे हैं आपको, जॉब क्यों नहीं दे रहे हैं आपको ही सवाल असां थियनि था, त हिन जे करे असां मजबूर थी वेंदा आहियूं। न त असां त नेक नीति सां अवाम जी बहितरी जे लाइ कंदा आहियूं, मुल्क जी ऐं सूबे जी बहितरी लाइ कंदा आहियूं, असांजी को थोरी आहे कंहिंसां। ठीक शबीर साहब, प्रोग्राम जो वक़्तु पूरो पियो थिए। नाज़रीन, गुफ्तगू वहाँ ॿुधी मूंसां गॾु अॼु के प्रोग्राम में शबीर साहब, फयाज़ भुट साहब, मियां अज़ीम साहब ऐं असलम वारी साहब मूंसां गॾु मौजूदु हुआ। सभिनी जी महिरबानी, मां प्रोग्राम जे लाइ वक़्तु कढो। नाज़रीन, पंहिंजे फीडबैक खां ज़रूरु आगाह कजो असांखे। सुभाणे वरी असां मुलाक़ात कंदासीं सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।